गुड मॉर्निंग मम्मा। गुड मॉर्निंग बेटा। सुबुह घणे बजे उथंदी अथव? उथी वेंदी आहे 7 बजे ताईं। त 11 थिया आहिनि अॼु। हा त दीदी ठीक आहे न, राति जो बि लेट सुम्हंदा आहिनि, ॿार अथसि नंढा। मम्मा मम्मा हाँ बेटा। मैं ना मूवी जा रही हूँ, आप प्लीज बच्चों को देख लेना। हाँ हाँ बेटा बाय। देख के। ॿारनि खे बि तूं संभालींदीसि? हा त पोइ छा आहे दीदी, कॾहिं वेंदा ॿार? इहे त ॾींहं अथनि घुमण फिरण जा। बुआ हे खणो रोटी। खाओ खाओ दीदी खाओ, टेस्ट अथसि। स्वाद ई काथे अथसि रसोईअ में। छो दीदी, सुठो त ठाहींदी आहे नहीं रोटी। भैया रसोई में स्वाद ई काथे आहे। दीदी हथ ते मिले थी, इहो ई लख शुक्र आहे गुरूअ जो। शाबाश थी भाभी, संभाले वेठी आहिनि मूं खे। दीदी बैलेंस करे न हलाईंदासीं त घर न हलंदा आहिनि। अगरि नुंहं खे धीअ करे न हलायो न त उहो मूंखे मां न करे लेखींदी कॾहिं बि। सच्चा